नाजिया शागिर तंजीम निशात जमात लवारी शरीफ ज़िले लाड़काने तरफ़ां ज़िले जे 3 यूनिटन यूनिट डोकरी, यूनिट शेर मोहम्मद जूणेजो ऐं यूनिट कबूलो जो पहिरियों दौरो बराए तंजीमी साल 2021-22 ज़िले सदर मुज़म्मिल अहमद जूणेजो जी सदारत में थी गुज़रियो, जंहिंजी कार्रवाई ज़िले जनरल सेक्रेटरी वसीम जूणेजो हलाई। दौरे में ज़िले सदर पारां यूनिटनि जी पुराणी बाडियुनि खे डिज़ाल्व करे नई यूनिट बाडियुनि जो ऐलान कयो वियो, जंहिंमें यूनिट डोकरीअ जो सदर काशिफ जूणेजो, जनरल सेक्रेटरी अब्दुल कादिर मसन ऐं फिनांस सेक्रेटरी अदील अहमद जूणेजो चूंडिया विया। ॿिए तरफ़ यूनिट शेर मोहम्मद जूणेजो मां सदर जमील अहमद जूणेजो, नायब सदर इरफान जूणेजो, जनरल सेक्रेटरी समीर जूणेजो, जॉइंट सेक्रेटरी फरहान जूणेजो, फिनांस सेक्रेटरी शौकत जूणेजो ऐं आफ़ीस सेक्रेटरी अताउल्लाह जूणेजो चूंडिया विया। ऐं यूनिट कबूलो मां सदर अज़हर जूणेजो, जनरल सेक्रेटरी वहीद जूणेजो ऐं फिनांस सेक्रेटरी कदीर जूणेजो चूंडिया विया, जिन खां हलफ़ पिणु वरितो वियो। हिन दौरे में ज़िले नायब सदर अमजद जूणेजो, ज़िला जॉइंट सेक्रेटरी वाजिद मसण, ज़िला फिनांस सेक्रेटरी ग़ुलाम रहीम जूणेजो ऐं ज़िला प्रेस सेक्रेटरी मोहम्मद इस्माइल जूणेजो समेत यूनिट जे मेंबरनि पिणु भरपूर शिरकत कई। आख़िर में ज़िले सदर पंहिंजे सदारती ख़िताब में वधीक चयो त असांजी तंज़ीम जे मेंबरनि खे तालीम जे मैदान में पाण खे मञराइणो पवंदो ऐं उन लाइ असांखे तालीम जे मैदान में प्रोग्राम कराइणा पवंदा। रिपोर्ट मोहम्मद इस्माइल जूणेजो, लाड़कानो।